या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वक़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अअमालकुम व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वमन युतिल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। इन्ना अरज़नल अमानता अलस समावाति वल अर्ज़ वल जिबालि फ़अबैन अन यहमिलनहा व अशफ़क़न मिनहा व हमलहल इंसान इन्नहु कान ज़लूमन जहूला। लियुअज़्ज़िबल्लाहुल मुनाफ़िक़ीन वल मुनाफ़िक़ात वल मुशरिकीन वल मुशरिकात व यतूबल्लाहु अलल मुअ्मिनीन वल मुअ्मिनात व कानल्लाहु गफ़ूरर रहीमा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लग़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दिली मोहब्बत सा ईमानी जज्बे सा नबियन जे सरदार रसूल जे पुदार मुझे मिठड़े महबूब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा बावाज़ बुलंद सलाशी जमात वडी आयला ऐं जिन जी बि मदीने वाले सही सां जेतिरी चाहता मोहब्बत आ हुजूर जे मथा बुलंद आवाज़ सां द्रुशी अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। जिन पियंदे जेडियों थियो की सुकड़न मुझे सिंध जी सुबाई सिंगार मुझे पारे श्री शाह हजरत शाह अब्दुल लतीफ भेटाई रहमतुल्लाह अलैहि जो दर्श जिन पियंदे जेडियों थियो की सुकड़न के पी सजी पैमाल थया के घुमरन मंज घड़न साबित से रहन जेके काबू रया की रसी रखंदो रब करीम परदो ऐं पनाह सजी रात सैयद जी पढ़ी जिन सना अल्लाह जे इश्क में फाइक थिया फना
से कंदा किया गुनाह जिन ते अतो हबीब जो पढ़ण आ परखण ओ पढ़ण आ परखण न त पढ़ण आ मजाक सबक सुबरिया जे कई अंदर में होता तू पर दूर जुबा काऊं हरफ न जाना है करो वो अर्श का चिराग है वो अर्श का चिराग है मैं तो उनके कदमों की धूल हूँ ए जिंदगी गवार रहना मैं तो गुलाम रसूल हूँ अली बाबा नबी नाना बुलंद आवाज अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो चले खंजरे करे सजदा इबादत हो तो ऐसी हो अन्या भी बुलंद आवाज अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो चले खंजरे करे सजदा इबादत हो तो ऐसी हो चले खंजरे करे सजदा इबादत हो तो ऐसी हो सरे मक्तल यूं हजरत ने सरे मक्तल यूं हजरत ने सुनाया यूं कलामुल्लाह बुलंद आवाज सरे मक्तल यूं हजरत ने सुनाया कलामुल्लाह फरिश्ते हो गए हैरान फरिश्ते हो गए हैरान तिलावत हो तो ऐसी हो फरिश्ते हो गए हैरान तिलावत हो तो ऐसी हो अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो चले खंजरे करे सजदा इबादत हो तो ऐसी हो मुझे भाइयों अजीजों दोस्तों ऐ बुजुर्गों हेरो घोट की शहर जे बरसा है ना आदल पर शहर जे मलक बारे जी मलक मौला जी प्यारी जमात दीनदारो कलमे वारो अज अवाई सा इन रात जी वगड़ी में इन दीनी गरजियाणी में इन बरकत भरे मेड़ में मुझे इंतहाई मोहतरम काबिल एहतराम दोस्त भाऊ वजाद अली मलक साहब जी दावत इसरारत ऐ असांजे बुजुर्गन नौजवानन जे दावत इसरारत पर अल्लाह करीम के परचान जे नियत सां गॾु थिया दुआ आहे शल अल्लाह करीम अवां ऐं असांजी हाज़िरीअ खे अचण वेहण खे ॿुधण ऐं ॿुधाइण खे मंज़ूर कनि फरमाए ही अॼोको प्रोग्राम ही अॼोकी तकरीब
अयवा कलमे वारन जी एडी अल्लाह जे कुरान सा मोहब्बत अवां जी अल्लाह जे दीन सा एडी मोहब्बत कलमे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सा एडी चाहत ऐ मोहब्बत रोज़े महशर जे दिहाड़े रंग जरूर लाई जस आफरीन ऐ मुबारक आहे उन्हें अल्लाह वारन के दीनदारन के हुजूर जे गुलामन के जिन जी मेहनतन मोहब्बतन जो रंग लातो ऐ खुदा जो कसम खणी तो चवा हेड़े हेड़े पुरफतन दौर जे अंदर वरी रात जे वगड़े में हिन सर्दी जे आलम में हेडी वरी जमात जी शिरकत असांजे बुजुर्गन जो अचण नौजवानन जो अचण नंढड़न ॿारन मासूमन जो अचण इहो इन ॻाल्हि जो दलील आहे त बराबर वांगे अल्लाह जे क़ुरान सां मोहब्बत आहे वांगे अल्लाह जे दीन सां नबीन जे सरदार मुझे मिठड़े महबूब मोहम्मद अरबी सां मोहब्बत आहे ऐं तकरीबूं ही गड़ियाणियूं ही मजलिसूं ही मेड़ा का मामूली न भायो ही मजलिसूं ही मेड़ा का ही तकरीबूं ही गड़ियाणियूं अल्लाह जे रहमत को खाली ना गलियूं हुजन जा चौक शहर हुजन जा बहराड़ियूं बर हुजन जा बहर रात हुजे जा ॾींहं सुबुह हुजे जा शाम महल हुजन जा मारियूं चौरा हुजन जा झूपड़ा जाते अल्लाह जे कलाम जी तिलावत थींदी आहे उन जाइ ते अल्लाह जी तरफां बानन ऐं बानन जे मथां रहमत जे मींहं जी वड फुड़ी बरसात वसी मुझे इंतहाई मोहतरम हजरत मौलाना साईं सैयद हबीबुल्लाह शाह दामत बरकातुल आलिया अवां के सोने अंदाज से अल्लाह जो कुरान नबीन जे सरदार जो फरमान अल्लाह जे दीन जो पैगाम बुधायो अल्हम्दुलिल्लाह मूं अवां के ई अची ॾिठो आहे जो साईं जतई घोटकी हो जे इलाके वारा ही आदलपुर शहर वारा ही मलक साहब कलवड़ साहब या बी कौम वारा अल्लाह जे कुरान जा दीवाना नबी जे सरदार हुजूर जा दिलबर नबी जा इमामुल अंबिया जा पतंग ऐं परवाना रात विहामी दी ही जवान थक जण वारन मां भी ना है इमाम जो लिहाज रखंदे वाइस एतरो कदर हलंदो जेतरो अवा में दम हुंदो वफा हुंदी न त मुझे तबियत का वाक़िफ आयो कलाक वाइस मां न जानो एकड़ो त ढगे सफर का तमाम लहराइंदो ढगो सफर तर में असांखे अल्हम्दुलिल्लाह काफी जलसा ढगो लंबो सफर ई लहराइंदो या ढगे सफर का जे गंजो बाकी खां लहराइंदो पर हेडी मंजिल सिर्फ इन बेचारे मुजाहिद फोन ते गलायो जिसी नौजवान हूं असां जी अल्लाह जे दीन सां मोहब्बत असां जी दीनदारन सां मोहब्बत जेड़ो भी हाल आ वहां के अचणो जरूर आ हां आयो आया अवां जी आडो आया पर अर्ज एतरो आहे तमा जेतरो ट्रेम गलाया सिर्फ अवां का टिन शयन जो तालब होया टिन शयन जो तालब होया ऐ माशाअल्लाह लाउड भी भला रखया था मां इन के दुआ तो कया अल्लाह इन के जन्नत में को डेकोरेशन जो दुकान खोले दे रंग जी सिर्फ टिन शयन जो तालब होया आवाज मुकम्मल ध्यान खपे आवाजू निगाहूं खपन आवाजा कन खपन ज़ाहिरी ध्यान न खपे ज़ाहिरी कन न खपन ज़ाहिरी नेण न खपन नेण बकल्बी खपन ध्यान बकल्बी खपे कन बकल्बी खपन जो हिन दिल पर जो तालुक कल्ब सां
कुरान जो ताल्लुक क़ल्ब सां जरे अल्लाह जो कलाम क़ल्ब में आयो क़ल्ब नरम थियो वो जरे बानू रोई पंदो वा फर्श ते रब परची पंदो त अर्श अज मुबारक तवक्कल वाला साहब मलक साहब आदलपुर जे शहर वारो अज वहां के मुबारक आज अज वहां जे शहर में अल्लाह जे कलाम जी तिलावत थी सब आखो सुभान अल्लाह सब कहो सुभान अल्लाह कुल पाबो सुभान अल्लाह कुल कुशे सुभान अल्लाह सब राजी रहन बुलंद आवाज सजो हाल जेके थक जी बिया डारे जो सुभान अल्लाह रंग जी हेडा मुंडे ने ही कुरान वा हस्ती या ओ अल्लाह जो किताब आ जेको अल्लाह नबियन जे सरदार मुझे मिठले महबूब मोहम्मद अरबी ते नाज़िल दुनिया में जे किताब जी घणे में घणी तिलावती थे ओ अल्लाह जो कलाम तौरेत जो अज डी ताई हाफिज नजर ना आयो इंजील ज़बूर जो अज डी ताई हाफिज नजर ना आयो वैद ऐं गीता जा कारी नजर ना आया मुझे सिंध जी सुरहान शाह अब्दुल लतीफ भटाई रहमतुल्लाह अलैहि जे रसाले जो अज डी ताई को हाफिज नजर ना आयो या रब जी करम नवाजिया जो अल्लाह जे कलाम जा मर्द त पंहिंजी जाते पर न्याणियों भी वहां के भेनरों भी हाफिजा आलमा नजर इंशाअल्लाह कुरान दिलबर नबी जो शान बचारी में अहल बैतन सबरन जो मकाम बयान करे जिक्र जी ज़रब हणी दुआ घुरंदा अन्या भी डाडे जो सुभान वडी कुरान हस्ती है मुझा दोस्तों समझो अल्लाह जे कलाम के दिल लगाए अल्लाह जे कलाम सा हे कुरान जियरिन जी भी सूह ऐ सिंगारा त मरी वेलन जी भी सूह ऐ सिंगार बुलंद आवाज सजो पाण फरमायो अली लब्बैक अल्लाह जा रसूल अली पंचन शैन जे ज़ियारत सा अल्लाह बानन ऐ बानन जा सगीरा गुनाह छाणे छडींदो सुभान अल्लाह ये का के अन्या भी बुलंद आवाज सुनो अली तो जे या रसूलुल्लाह पंज शयूं पाण फरमायो सोना अली अवल थी अल्लाह जो कुरान अन्या भी डाडे डाडे जो सुभान अल्लाह बुलंद आवाज सजो आदलपुर जी शहर वारो अल्लाह जे कुरान मजीद जो हाफिज होजण वडे में वडो इजाज़ कारी कुरान होजण वडे में वडो इजाज़ आलिम दीन होजण वडे में वडो इजाज़ हिन जो ॿुधणो त वडे में वडो सवाब पर अल्लाह जे कलाम जी ज़ियारत सां भी अल्लाह बानन बानन जा सगीरा गुनाह जो छाणे छॾींदो बुलंद आवाज सजो सुभान अल्लाह चौथे अल्लाह जो कुरान मोमिनन के ला रहमत हे अल्लाह जो कुरान मोमिनन के ला शिफा भी आ तला फरमातो वकुर रब्बि अदखिलनी मदखल सदिक व अखरिजनी मखरज सदिक वजअलनी मिन लदुनका सुल्ताना नसीरा वकुल जाल हक व ज़हकल बातिल इन्नल बातिल कान ज़हूका وننزل من القرآن ما هو شفاء ورحمة للمؤمنين अन्या भी बुलंद आवाज जो सुभान अल्लाह हाथों खड़ी जो सुभान अल्लाह अल्लाह फरमाया मुझा प्यारा पैगंबर ए मुझा सोना नबी मुझा दिलबर नबी ए मुझा हबीब ओ कुरान नो तमाए जेको कुरान मोमिन जिला रहमत बिया कुरान मोमिन जिला शिफा बिया हर बुधो आदल पर जे शहर वारो दुनिया में हर को मोमिन सदाईंदो आ जेको अल्लाह जे जिक्र खां परे आ जेको मां वडो मोमिन होया जेको रोज़े खां परे आ जेको मां वडो मोमिन होया जेको
जेको कुरान मजीद जे तिलावत खां परे आ जे तो मां वॾो मोमिन होया जेको हज खां परे आ जे तो मां वॾो मोमिन होया जेको रात्रि शिरक में बुॾल आ जे तो मां वॾे में वॾो मोमिन होया पर अचो अल्लाह जे कुरान दे छा तो कुरान जे त मोमिन कहिड़ा कुरान जे इन्नमल मोमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाह अल्लाह जो कुरान हुजे ए मुझा प्यारा पैगंबर पुछा करी त मोमिन केड़ा सुना कुरान पढ़ी बुधाए जाओ अवल कुरान हुजे मोमिन जी निशानी या निशानी मर्द में हुजे या औरत में कुरान हुजे जरे मोमिन अल्लाह जो नालो बुधंदो आ रब जे नाले जो हया कंदो आ अल्लाह जो नालो बुधंदो आ उन जो दिल ढकी वेंदी आ बे गुनाह दे जुरत न कंदो आ किए मां शराबी बन जाओ किए मां गुनहगार बन जाओ किए मां अल्लाह जे कुरान खां परे वञाओ किए मस्जिद खां परे वञाओ किए बेमाजी ना फरमानी कया कुरान तो जे मोमिन अल्लाह जो नालो बुधंदो आ रब जे नाले बुधण सां मोमिन जो क़ल्ब धड़की वेंदो आ मोमिन केड़ा अवल कुरान तो जे तो ओही हन मोमिन अवल निशानी कोई मर्दन मां हुजे या औरतन मां रब जो नालो मोमिन बुधंदो तो उन जी दिल ढकी वेंदी के गुनाह जी लगी जरूरत न थींदी अल्लाह जो नालो जानी जिना तो करे छो शराबी शराब तो के व्याजी व्याज तो वठे मुशर को रब जे दर के चले खैरन जा तो सद करे खैरन के तो रुकू करे खैरन जा तो सदा करे छो जो हिन के रब जे खौफ हिन जे कल्ब में खालक जी सुञाण पई हिन के रब जो खौफ हुजे त हिन के खबर पई अल्लाह जो कुरान छा तो जे सुना नबी बोलंदा वसा मर्दन औरतन मां जेके अल्लाह जे आरो बीहण खां ढना खौफ कजो रखबो आ कुरान भी के तो वली मन खाफ मकाम रब्बिही जन्नता फबी अय्यि आला ए रब्बिकुमा तुकल्लिबान मर्द हुजन या औरतूं रात हुजे या ॾींहुं सुबुह हुजे या शाम ए मुंहिंजा पैगंबर जेके मां रब जी आॾो बीहण खां ॾिना मां रहमान जे तरफ़ खां उन्हनि खे ॿिनि बागनि जी बिशारत बिन जन्नतन जी बिशारत खौफे खुदा समूरन अमलन जो बुनियाद नमाज रोज़ो ज़कात हज तरह कबूल थींदा आदल परवारो जरे अवल बान्हे ऐं बान्ही जे कल्ब में रब जो खौफ हुजे खौफ कंजो रखबो वाक़ई याद आयो किफिल बनी इसराइल में एक शख्स हो जो नालो हो किफिल छा नालो बनी इसराइल में एक शख्स हो उन जो नालो छा हो जो किफिल रात्रि गुनाह कंदो सुबह गुनाहन में गुजरियस शाम गुनाहन में गुजरियस रात्रि गुनाहन जा कम वरी बिन सा हर गुनाहन जे कम में शरीक ॾाढो गुनहगार हो राजो टे माओ इने किफल जे दरवाजे ते अल्लाह जी बानी आई आओ उने किफल जो दरवाजो वजाई किफल दरवाजे ते आयो दरवाजे ते औरत बैठी आओ या औरत जने किफल जे अंदर घर में आई आओ किफल ते नजर करे अखन मां पानी जे मार पई वाए चेती किफल ओ किफल मजबूरी जे करे तुझे घर में आई आ तुझे घर जी चांठ मजबूरी जे करे टुपी आई आ किफल पुछा तो करे केड़ी मजबूरी आ किफल मुजा बच्चा जेके बुखार आना आ बच्चन जी मां ए मां पंजे बच्चन जी भूख बर्दाश्त न थी कयो सगा औलाद के उन्हीं न थी दिसो सगा किफल तुझे दरवाजे ते मदद जे ला आई आ किफल तुझे मदद कंदो मई पर एकड़ी शर्त ते ही मां रस्तो गुनाह वारो हलंदम माई हया का कंदे हेठ कयो आ किफल 60 दीनार औरत जे हवाले कया औरत वही जरे औरत वरी आई हाने किफल गुनाह जे तैयारी में आओ
किफला दरवाजो दिनो हर औरत ते तो नजर करे किफल गुनाह जो तैयारी में आ या औरत अखिन मां पानी जलार पई भाए तने किफल तो जे भला सूरत मुझे का नफरत ही करे चेती किफल तुझे सूरत का नफरत कोने आखिर में पानी छाजे करे आ चेती किफल अल्लाह मुझे शाहिदा किफल हिन मल ताई मां इन मैदान ते कदम न रखियो आ ऐ किफल अजो को डी अजो की रात अजो की महल अजो को वक्त मुखे मजबूरी देखारियो आ किफल कयामत जो डी होती दो अल्लाह जे कोर्ट में फरियाद कन्या में हाने किफल तो जे अम्मा जे टूट जी थी अल्लाह का त मां भी डजा थो अल्लाह का तू भी रब का डिजी मां भी रब का तो डजा थड़की हो रब जो नालो किफल बुधो थड़की वियो चादर कुलन तला है मथे दे पारे भेण बनाई मदद भी कई उनके रवानो कई मोमिन रब जो नालो बुधो के गुनाह रे उन जी जरूरत न थींदी विख न खणंदो ओ सजी रात किफल रोंदो रहियो कंहिंजे दर ते रोनो बुलंद आवाज रोए को कंहिंजे दरवाजे ते आओ बेटा अभी जे रोवण सारी जेता सारी रात रोआ रोवण सा केर जे अंधन जे आडो रोवण अखन जो नूर विञाए रो उन जे आडो जेको परचाए अजो आदलपुर वारन ने जलसो सीरत जो आ मां सीरत ते गालाइंदुस पर अवल अचो तमा रब जी सुञाणप कराया आदलपुर शहर वारो अज ताने पैगाम खणी आयो हा जिंदगी में जेके गुनाह थिया जेके खताऊं थियूं जेके डोह थिया पोई जिंदगी में जेके भी गुनाह थिया जंहिं जे गुनाह में फाथल हूं अजे चो तो उन गुनाहन का मालिक जे दरवाजे ते सच्ची दिल से तौबा ताइब बणजी पऊं फरमान बरदार बाना बणजूं खौफे खुदा रखूं असा जो हर कदम हुजे खालिस अल्लाह जी रजा खातिर हर कैसा भलो हलूं हर कैला भलो सोचूं अजे तहारे अमन ए मोहब्बत जो पैगाम खणी आयो आ रोवण सारी जेत आऊं सारी रात रवा केर जे बेटा विजय रोवण सारी जेत आऊं सारी रात रवा परचा ईंदे पिरीअ खे कदमन मंझ पवा धरती सारी धुआं लुड़कन साण लतीफ जे रोवण सां केर जे अब ॾाढे ॻाल्हायो अल्लाह जी हाणे किफल सॼी रात रोंदो रहियो रोंदे रोंदे अल्लाह जी कुदरत उन किफल जो दम परवास थियो हाणे बानू जने गुनाह कंदो आ ओ शराबी शराब थो पे मत मौत न अची वञे ओ व्याजी व्याज थो वठे व्याज वठंदे मत मौत न अची वञे अॼु जवानीअ जी ताक़त अम्मा जे आॾो ॾेखारण वारा अॼु जवानीअ जी ताक़त अबे के ॾेखारण वारा मतां पे मां जी नाफ़रमानी कंदे मौत अची वञे मतां किला में मौत अची वञे किला कंदो रहे हसद सारो कंदो रहे मुनाफिकी कंदो रहे आदिलपुर शहर वारो मौत पर कोई दो मौत जो पर पर मोमिन थी मरो सालिह थी मरो हाजी थी मरो दीनदार थी मरो मुत्तकी थी मरो कुरान भी कहते या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह हक्का तुकातिही वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून ईमान वारो जो अल्लाह आका न मरो जे मरो तो मुसलमान थी मरो छा थी मरो बुलंद आवाज सजो मुसलमान ओ रात सजी किफल रोंदो रहियो रोंदे रोंदे किफल जो दम परवास थी रोंदे किफल जो दम परवास थी सुबह जो किफल जे गोठ जो मानू
शहर जे मानू जरे किफल जे दरवाजे का मटिया त किफल जे दरवाजे ते वडा अखर लिखया पिया त अल्लाह किफल के माफ करे छडियो, अल्लाह किफल के माफ करे छडियो, अल्लाह किफल के माफ करे छडियो। खौफे खुदा जरे मोमिन अल्लाह जो नालो बुधंदो उन जो कल्ब थड़की वेंदो। अज हेस ताईं गुनाह ॾिसण में नथो अचे। मूंखे इजाज़त खुली ॻाल्हायां या नाराज़ थी वेंदो? हेस ताईं गुनहगार के गुनाह ॾिसण में न आयो, व्याजीअ जी भीड़ लगी पई आहे, शराबी जी भीड़ लगी पई आहे, गिला खोर के जे बात के 5 मिनट भी लगाम नथो अचे। अज ॾींहं ताईं बेनमाज़ी रब जे दर ते लड़ी न आयो, वही जिंदगी गुनाहन में गुजरी। ये न थे त शराब पियंदे, जिना कंदे, चोरी कंदे मौत जो धक लगी वने। या गलत सोचो? चोरी कंदे मरूं, जोरिया कंदे मरूं, ब्राह्मण बच्चन ऐं न्याणन के तके दुनिया में पोइ मरूं, शराबी थी मरूं। असांजे लाइ करे हिकिड़ो वाक़ियो थियो। हिकिड़ो शख्स वफ़ात करे वियो, अच्छी दाढ़ी सां साईं जी उम्र जो पियो ॿुधाए। चई मौलाना असां उन जे जनाज़े में आसीं। चयो मौलाना जने जान छॾी, उन जी सॼी सूरत कारी थी वई। ॿुधो 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 लफ़्ज़, उन जी सॼी सूरत कारी थी वई, ज़बान ॿाहिरि निकिरी आयसि। सूरत सॼी कारी थी वई, ज़बान ॿाहिरि निकिरी आई, हथ फिरंदा विया, उन मां बदबू निकरण लगी, लाश सॼो सजंदो वियो। पछाड़ी में पुटन भी चयो त खणो हितां कढो, गुस्ल ॾियण जे लाइ केरु तैयार न थियो। ये मैयत के ईंदो आहे गुस्ल, गुस्ल ईअं बि न आयो, परे खां हीअं पानी ॾिनो। ये मैयत के कफन पाराइबो आहे, वॾी चादर चोड़ी गोड, उनखे ईअं बि न आयो, ईअं कफन में वेड़ियऊंसि। चयूं त जल्दी कयो वञी कब्रस्तान ते कब्र खोटियो। जेका कब्र खोटीन उन मां कीड़ा पिया निकिरनि, जेका कब्र खोटीन कीड़ा पिया निकिरनि, जेका कब्र खोटीन कीड़ा। पोइ हिकिड़ी कब्र में जंहिंमहिल हिन जी लाश खे छॾियूं, असांजा अव्हां जा अज़ीज़ करीब जहान छॾे वेंदा आहिनि, कफन ॾेई मुछनि खां जेके पटियूं हूंदियूं आहिनि पटियूं खोले ऐं उन जो चेहरो बैतुल्लाह ॾे वराईंदा आहियूं। हिन खे ईअं कब्र में रखियो, ईअं मथां मिटी वरायूं। हाणे जॾहिं गांधी उन जे घर जे दरवाजे ते आया, दरवाजो वॼाए उन जो पुटु ॿाहिरि आयो। उन पुट के कांधल चयो आहे, पुट तोखे अल्लाह जो नालो साजो, अबा छाजे करे तुंहिंजे बाबे जो इहो हाल थियो? इन जो नौजवान पुट खिमा पाणी जे मार वाए थो जे, चाचा मुंहिंजो बाबो वॾो गुनहगार हो, मुंहिंजो बाबो वॾो गुनहगार हो। चए भला कहिड़ो गुनाह कंदो हो? चाचा अवल नंबर में असांजो बाबो अम्मा आशा खे गारियूं ॾींदो हो, हुज़ूर साईं जी घरवारीअ खे गारियूं ॾींदो हो, मोमिननि जी अम्मा खे गारियूं ॾींदो हो। ऐं चाचा ॿिए नंबर में असांजो बाबो आलिमनि जी गिला कंदो हो, क़ुरान वारनि जी गिला कंदो हो। असांजे बाबे खे असां सम्झाईंदा हुआसीं, बाबा तुंहिंजो लागा अबा आशा जी गिला कर, अम्मा आशा जी तारीफ़ अल्लाह जी पंहिंजे क़ुरान मजीद में पाण कई आहे। अबा उलमा जी गिला कर, क़ुरान वारनि जी गिला कर। चंदो हो त मां इहो क़ुरान ई नथो मञा, अल्लाह जे क़ुरान खे बि न मञींदो। बाबो मरी वियो, कुफर जे हालत में हलियो वियो। अवल नंबर में त क़ुरान जो इनकारी, क़ुरान मजीद जो मुल्क क़ुरान खे नथो वणे। असांजो बाबो मरी वियो त कारे रत जी वाट तमां उल्टी आयसि, कब्र ई जाइ न पई ॾेसि।
असी गिला करे मरू 50 बजे लाए करे बुधायूं चकवाल दे उते वरी नौजवान न्याणी वफात करे भई नौजवान न्याणी जरे वार सजनादो खड़ी कब्रस्तान ते आया हाने जेका कब्र खोटी न उनमा जीत बयान करन अजीब करीब समझा जीत अगर एकड़ी कब्र जे हवाले कयो उन न्याणी जे दरवाजे ते आया दरवाजो वजायो अम्मा दरवाजे ते आईया आ मुजी जी जले अम्मा तुझे न्याणी में केड़ी खराबी अम्मा तुझे न्याणी के कब्री जाए न पई दे अम्मा रोई थी जे मुझी न्याणी टीवी जी शौकीन हुई मुझी न्याणी टीवी ॾिसंदी होड़े आज़ान ईंदी अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह औ न्याणी जे दर ते वींदी हुयम ओ मुझे मां अम्मा अल्लाह जो सॾो थियो अल्लाह जो नालो आयो अम्मा टीवी जी आवाज के बंद कर ता ठोक करे चोंदी आज़ान रोज ईंदी आ मुल्ला बागू रोज ॾींदा ही प्रोग्राम किस्मत सां आयो हे टामो किस्मत सां आयो अल्लाह जे सॾ जो हया न कंदी इन जे करे मुझे न्याणी के कब्री जाए न थी देस टीवी के अहमियत नहीं आवाजन के अहमियत अल्लाह जे सद के अहमियत नहीं हां माता के एकड़ो तवज्जो है फिक्र आखिरत पैदा कयो पंजे कल्ब में रब जो खौफ पैदा कयो आखिर है नमूने ने मौत खां बचण जे लाइ अहिड़ी का जाइ आहे जिते मौत अचे ई न मौत असांखे ॾिसे ई न काबे जे गिलाफ खे चंबड़ी हली पनाह और मौत खां मौत उते बि अहिड़ी का आहे जे मौत न अचे चौका कोन्हे आहे ॻाल्हि ई नथा सघो न ॻाल्हाईंदव त मां सम्झी वेंदुसि त तव्हां थकिजी पिया हो चओ अहिड़ी का जाइ कोन्हे मौत ईंदो पर ॿुधो आदलपुर शहर वारो किन्ने में किन्नू मौत अथव बेनमाज़ीअ जो किन्नू मौत बेनमाज़ी जो चङा भला पढ़ियल कढ़ियल नमाज ते टोक था कन मस्जिद ते टोक था कन आलम ते चथर था कन इन टोकन मां जिन पटका बधा अज प्या थी कब्रस्तानन में किन्नू मौत बेनमाजी मर्द होजे या औरत होजे बेनमाजी के दुनिया में भी सजा थी मिले कब्र में भी आखिरत में अवल नंबर में तो बेनमाजी मानू दुनिया में घूमे हले बेनमाजी जे चेहरे में टके जो नूर न होंदी लिखंदा हलो गणींदा हलो अवल मरे तो दुनिया में बेनमाजी अवल बेनमाजी के लाहौसी दुनिया में जेका सजा रींदो आ मर्द होजे या औरत होजे अमीर होजे या गरीब होजे अवल नंबर में ओ बेनमाजी जे चेहरे में टके जो नूर न होंदो आ ए बे नंबर में बेनमाजी माण्हू जी अल्लाह जी दुआ कबूल न कंदो आ टे नंबर में त बेनमाजी माण्हू जे रोज़ी में बरकत न होंदी आ चौथे नंबर में बेनमाजी उन्यूं थी मरंदो आ पंजे नंबर में बेनमाजी माण्हू बुखियो थी मरंदो आ छह नंबर में
बेनमाज़ी माण्हू सकरात जे मंज़िल ते पुॼंदो आहे ऐं सते नंबर में बेनमाज़ी माण्हू खे कलमो भी नसीब न थींदो आहे। हाणे दुनिया जे अंदर त नज़र कर अॼु विख विख ते अल्लाह जो दरवाज़ो आहे। ॻोठनि में शहरनि में अल्लाह जो दरवाज़ो आहे। अल्लाह जे दरवाज़े तां राति सदा थींदा हैया अल सलाह हैया अल सलाह हैया अल फलाह हैया अल फलाह। नमाज रे आ ओ वडेरा तू भी नमाज रे आ ओ सरदार तू भी नमाज रे आ ओ मजदूर तू भी नमाज रे आ अम्मा तू भी नमाज वारी थी भेण तू नमाज वारी थी अल्लाह जे जिक्र दे आ पर सॼो ॾींहुं गुज़रियो फजर बिस्तरे ते हली वई और आज़ान ॾींदड़ सॾींदो रहियो अस्सलातु खैरुम मिनल नौम अस्सलातु खैरुम मिनल नौम। ओ बिस्तरे सां प्यार करण वारा ओ निंड सां प्यार करण वारा पलंग ते सुकून जी निंड करण वारा नमाज निंड खां भली थी नमाज निंड खां भली थी नमाज निंड खां भली थी ऐ सॼी फजर हली वई फजर बिस्तरे ते हली वई अल्लाह जे दरवाजे ते न आयो। हाणे वरी फजर खां पोइ थियो आहे तड़ो करे लटा मटे नाश्तो करे वरी दुकान ते आयो वरी मथा नमाज ज़ोहर जो टाइम थियो वरी रब जे तरफा सदा थी हैया अल सलाह। ओ दुकानदार तोखे मुंहिंजो सॾो आहे ओ ज़मींदार तोखे मुंहिंजो सॾो आहे ओ सरदार तोखे मुंहिंजो सॾो आहे ओ नवाब तोखे मुंहिंजो सॾो आहे अवां दुनिया जा सरदार हो। मजदूरन के चलो कलाक न ब कलाक न 5-10 मिनट लड़ी मुझे दर ते 10 मिनट दुकान छड़िया 10 मिनट मजदूरी छड़िया 10 मिनट लड़िया ना आयो हरी मथा नमाज सर जो टाइम थियो वरी सदायस हरी भी रब जे दर ते ना आयो आयो ना आयो मथा नमाज मगरिब जो टाइम थियो हरी मगरिब जा सदा आया हरी रब जे दरवाजे ते ना आयो हरी इशा जो सदो आयो अल्लाह जे दरवाजे ते ना आयो सजो ॾींहुं गुज़रियो ग़फ़लत में फजर पढ़ी न ज़ोर न असुर न मगरिब न इशा हाणे भई जिंदगी दुनिया में बेनमाज़ी जी गुज़री हाणे मरे तो दुनिया में बेनमाज़ी हाणे बेनमाज़ी आ हीअ 5 सवारी त लही घर आयो हाणे कुझु लफ़्ज़ सवारी त लही आयो घर हथियार ॾेई पहरेदारन के पंहिंजे पहिरे ते बिहारी मुझे आराम में केरो खलल न वजे पहरेदार पहिरे ते बीठा पाण नरम गरम बिस्तरे ते आयो हाणे पलंग ते आरामी आ बेफिक्र हाणे अचे थो मुल्क मौत अचे सोन बेनमाज़ी जो मौत थे हाल बेनमाज़ी जे मां कमरे में अंदर हो
जरे हेबतनाक सूरत करे इज़राइल इंदो आ मलकले मौत इंदो आ हाणे बेन मादी जी नजर पवंदी आ ॾाढियूं दाहूं कंदो आ रड़ियूं कंदो आ अॼु मां कम न आई अॼु मुंहिंजो बाबो कम न आयो अॼु रड़ियूं थो करे दाहूं पियो करे अॼु मुंहिंजो बंगलो कम न आयो अॼु दुकान कम न आया अॼु यार कम न आया अजीज करीम न आया हाणे बेन मादी खे मलकले मौत नजर करे चंदो आ ओ बेन माजी तुझी सूरत दिसण खां ओ मलकले मौत भी बेजार होया अल्लाह जे मुरस आयो आ सरे जी रियायत न कंदम हाणे बेन माजी माण्हू के धक्को हणंदो आ बेन माजी सकरात जी राह वठंदो आ सकरात जे मंजिल ते पुजंदो आ अम्मा मथा पई रोंदी आ ज़ाल मथा पई रोंदी आ न्याणी मथा पई रोंदी आ अबा मां तुझी न्याणी अब मां तुझी मां अब मां तुझो बाबो हाँ अब मां तुझो भाव हाँ वार सब दंदई बात ते ओ जिया छिके बदजे फट मैं जिंद थी वई हिन मैयत खे चौंदा खड़ोस झट झट अम्मा पई मथा रोए वार सब यारो न्याणी पई रोए नजर करे वेठो पर सुञाण कोन्हे शरबत मथा पिया पर पियारण वाली ताकत कोन्हे खीरन जा गिलास खीरन जा थाम भरिया पिया रब तो जे बेनमाज़ी हाणे मुंहिंजी पकड़ थी मुझे तोखे रुकू न वणियो सजदो न वणियो हेडा वाइज़ हेडा जलसा हेडा मुबल्लग हेडा वाइज़ी हेडो कुरान मुझे ज़िक्र जे वेझो न आहे तोखे मां रब जो नालो न वणियो एकड़ा महीनन जा महीना तो पछाड़ी में एड़ा भी औलाद थव एड़ा भी भले सगो पी होजे मां होजे पछाड़ी सकरात दिसी दिसी ओ न्याणी भी बेजार थी पुट भी बेजार थी चौकाल जो वाक्य बुधायूं जेको गोठ जो वडेरो असाई तबलीगी जमात वारा उते विया जेको गोठ जो वडेरो हो उन जे चेहरे में वडी ज़ेब ज़ीनत हुई मथे ते दस्तार चेहरे ते मुझे हुजूर जी सुन्नत दाढ़ी हुई तबलीगी जमात वारन के बिस्तरा पान पे विछायो दी उन जी खिदमत के नमाज इशा थी नमाज इशा का पो उन वडेरे पंजे जिंदगी जो वाक्य बुधायो अने तबलीगी साथन के जी मगे अब्बे जूं दुआयूं हन ॾाढी न चजो सुभान अल्लाह मोखे बाबे जूं दुआऊं हलो चेरे गोठ में सी टे भाई रोहासे टे भाई ऐं टई मजदूर मिस्कीन शादी थियल औलाद टिनी के कोनो अम्मा सा जग में जान छड़े वई हिकड़ो बाबो हो बाबो बीमार थी पियो हकीमन खां डॉक्टरन खां इलाज करायो दे बाबे के शिफा न पई मिले आखिर महीनो गुजरियो ब गुजरिया आखिर 6 महीना 12 गुजरी विया राज बगड़े में असांजो वडो भाव जे मां आखिरी नंबर होया असांजो वडो भाव मुखे घुराई विच भाग सदाई अते जे कमरे में आया से मुखे ख्याल हो अते हकीम जी न गोला गई आ अधो को डॉक्टर ॾिसी आयो आ पर तो जे बाबो न को मरे थो न को मंजो तो छड़े केतरो वक्त बाबे जी खिदमत कंदा से बाप जी घरवारी वठी सुभान हलियो विंदो आ भी हलो अगर बाबो पोते मरियो बाबे जो गोठ का लिहाज वास्तो आ गोठ वारा दफन कंदा गुस्ल भी गोठ वारा दीदा कफन भी गोठ वारा दीदा तरे मुझे मास ओता यो बाबो आ जेको पलाल मथे ते ढोइंदो अदायो बाबो आ जेको मेहनत मजदूरी कंदो अज बाबे जे नाले ये थो जवे अदामात के अल्लाह जो नालो तो जा बाबे सा बेवफाई न कयो बाबे सा बेवफाई न कयो लता कयाम जे ॾियारे केड़ो कंदो खणी अल्लाह जब्बार जी अदालत में हलंदा चए पियो तो के बाबे जो एडो लाचार वनी करे बाबे जी खिदमत करे असा बाबे जे न रहंदा से बाजे माने मत कुरान पढ़ियो आ वकला
रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्या वबिल वालिदैनि इहसाना इम्मा यबलुगल इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़ि वला तनहरुहुमा वकुल लहुमा क़ौलन करीमा। कुरान दा चवे तो बाबे के उफ न कर। अबे इन हाल में बाबे के छड़े हजानू मां पंहिंजे बाबे के न छड़ींदुसि। जे बई ॿाहिर विया घर वारी मुठी विया मां पेरे पियो सान बाबे के छड़े न वञे। ओ बाबे सां बेवफाई न कयो। जे मौलाना बई ॿाहिर हलिया विया मां रात बाबे जी ख़िदमत कयमि बाबे जी इज्जत कयमि। जे मौलाना सुबुह जो टाइम हो सुबुह जो टाइम हो मुंहिंजी घरवारी घर जे कमकार में ॿुहारो पई ॾे फरियो पई ॾे। मुंहिंजे बाबे जी तकलीफ़ वधी वई जो बाबे जी गंदगी लटन में उन खट ते थी। हाणे नज़र कयमि त मुंहिंजी घरवारी जी नज़र पवंदी मतां बाबे जे बारे में कुझु चई वञे। जे मां दरवाज़ो बंद करे उहा गंदगी बाबे जी हथन सां खणी पंहिंजी झोली में पियो विझां। ये वक्फे सां ॿाहिरि निकिरी वियुसि। उहा झोली धोई आयुसि बाबे खे भलो कपिड़ो पारायमि तेरे बाबे जे घर मां पाणी जो नारो ही आया। अबे इशारो कयो चेमू कन ॾिनो बाबो पियो जे बा मां बेवसया अॼु पंहिंजी झोली मां तो मुझे गंदगी सां भरी पर अब्बा हाणे मां दुआ थो कयां या सुभाण साॻी झोली अर्श वारो अल्लाह पंहिंजे खज़ाने मां भरी दी। ॾाढे नथा जो सुभान अल्लाह। चरिया बाबो बाबो थींदो बुलंद आवाज़ जो अमड़ जे कदम जे हेठां जन्नत थी उनी जन्नत जो दरवाज़ो वरी बाबो थी। बुलंद आवाज़ जो चिमलना 3 ॾींहं गुज़रिया बाबू वेचारो वफ़ात करे वियो। ॿिन्ही भाइरनि खे ख़बर पई ॿई जनाज़े ते न आया निमाज़े जनाज़ा ते न आया वञूं त ख़ैरात करणी पई। ॿई ज़ालिम न आया जी मूंसां ॻोठ वारा मददगार थिया कफन में दफनाइण में गुस्ल में। 3 ॾींहं बाबे के गुज़रिया। 4थे ॾींहं मां गई बहुत मिस्कीन मजदूरी जे ॻोल्हा में निकतुसि। असांजे शहर खां ॿाहिरि हिकिड़ो अंग्रेज हो वॾी इमारत पियो ठाराए और अंग्रेज जो ॿार बस उन इमारत ते छत ते पतंग पियो उड़ाए। पतंग के ढेरी ॾींदे ॾींदे मां हेठि बीठो आहियां कई मज़दूर पिया कमु कनि रब जा ॾियाणा ॾिसो न बाबे जी दुआ काॾे वई जे मथां हुन जो पेर निकिरी वियो। अंग्रेज जो ॿार रड़ियूं पियो करे दाहूं ज़रियूं ज़रियूं थी वेंदो अंग्रेज मथे हाय घोड़ा रड़ियूं पियो करे जे मुंहिंजी नज़र पजी वई मां वधी आयुसि यकदम जो हथ ॾिनमि त अंग्रेज जो ॿार अची मुंहिंजे हथनि ते किरियो। धक्को न लॻोसि। अंग्रेज लही आयो जे मूंखे भाकुर पियो पाए हथन के पियो चमियूं ॾे इहो अंग्रेज वठी मूंखे मथे आयो इज्जत कई ख़िदमत चए पियो झोली झले के मां झोली झलियमि। हाणे अंग्रेज हट जोड़ी जो दरवाज़ो खोले हीअं तालो खोले तो चयो सोन रखियो थी ॿिया चांदी रखी थई ॿिया रुपया रखिया थी जेतिरो खपनी खण औलाद खां मथे कुझु कोन्हे। मां चयोमांसि तुंहिंजो बचो हिन जे करे त न बचायमि तूं मूंखे सोन चेबो सबा को तू चरियो हई भला पंहिंजी झोली झले चे मां झोली झले बीठो ओ अंग्रेज हो पंहिंजे हथन सां सोन मुंहिंजे झोलीअ में चांदी मुंहिंजे झोलीअ में हीरा मुंहिंजे झोलीअ में बाबे जा लफ़्ज़ यादि आया अब्बा
अमल परे कोने या सागी झोली अर्श वारो साईं पंजे खजाने में भरी दी के मौलाना अज अल्लाह जो शुक्र आहे के मौलाना औलाद नथे थियो आलमन दुआ कई अल्लाह जो कुरान पढ़ाया 11 पुट जाया एक जो नालो अबू बकर तो बे जो नालो उमर अल्लाह जो घर भी ठहराए में अल्लाह जे रस्ते में भी वक्त दिन में साल अल्लाह जे रस्ते में गुजारे चे मौलाना मुझी घरवारी तजद वारी थी मुझा बच्चा भी कुरान वारा थी अबे जे खिदमत मुखे रंग लाए छया जेके पापो छड़े व्या अज रोड ते किस्ता कंठ में थई पिनंदा पिया तन पर को भी उन्हन के 1 रुपयो भी अल्लाह अज रस्ते में ॾियण ला तैयार कोने लोग रुसे तो भले रुसे पर जी जले खे न जाए खुदा जो कसम निकालाया बदले जे दर्द सांधो अबे अम्मा जी खिदमत छो न थो औलाद करे जो रब जो हिन के खौफ कोने हिन के रब जो डप कोने हिन के अल्लाह जो खौफ कोने तो बाबे के धक्का तो नहीं अच्छी दाढ़ी अज नौजवान की ताकत पोड़े बाबे के दाढ़ी मत उठे कुरान दचे तो उफ भी बाबे के न कयो हिन के रब जो खौफ जागला तो जवा मरी अम्मड़ पे अम्मड़ा कदर पुछी ॾिसो उन्हनि का जन के अम्मा दुनिया में कोन पुट तो जे अम्मा मथियों साल अचण वारो वा तो हर साल मुखे मुजी सालगिरह में तोहफो दी दी इन साल मुखे कड़ो तोहफो दींदी मां थी जे पुट इन साल मां जेको तोखे तोहफो दींदम ना यो इन पेती में लिकाए रखियो थम हाणो साल अचे ओडी अचे पोइ मां तोखे तोहफो दींदो खुदा जी कुदरत उन्हीं साल बच्चो बीमार थी हाय अबो मां बच्चे के खणाए आया डॉक्टर जो बाबा दिल कमजोर दिल कम छड़े वही न के दिल केर दे दिल घर जे अस्पताल में पई होन दिलियों है भला कुतन जी होन ला कंजू होन हिन के केर दे मां थी जे दिल मां थी जा दिल ऑपरेशन थियो कामयाब जरे छोकरे के आंदो घर छोकरो रोज पी के जे अम्मा अम्मा जे पुट अम्मा इंतजार भी कर ये छोकरो घर आयो तरे बाबे के तो जम अम्मा अम्मा कारे हुई तरे बाबो तो जे पुट अम्मा अचण वारी आओ अम्मा तुझे ला दुआ करण वही मके मदीने भैया उमरे दे भैया चबा भला मां चयो इन पेती में अमानत थी या पेती तो खोल बाबे जने पेती खोली उनमें था में नजर कई मथा उन ते कपड़ो हो उन कपड़े के हटाए दिल जो टुकड़ो पियो दी बासे में पर्ची पईया उन पर्ची ते लिखियो पियो अब्बा तो मुखा तोहफो घुरियो हो आऊ अम्मा तोहफे में तोखे दिल ढयो पई वञा आऊ मां तोखे तोहफे में पुट पंहिंजी दिल ढयो पई वञा अम्मा अम्मा अथव कदुरु कयो अम्मा जो रब जो खौफ कोन्हे न इन लाइ बाबो नथो वणे अम्मा नथी वणे जगल थो चवां बड़े बा सुल्तान महमूद गजनवी तोखे रब जो खौफ सुल्तान महमूद गजनवी औरत आई सुल्तान महमूद गजनवी रे सुल्तान महमूद के चई सही मूसा इंसाफ कर केड़ो इंसाफ क्या तो सा जुल्म थियो आ ची मूसा वडो जुल्म थियो आ ची किए तुंजो भाणे जो आ तुंजो
इते बंदू ॻाल्हाइण ते पाबंदी आहे या त सर्दी ॻाल्हाइण नथी ॾेव ऐं त ॻाल्हायां बि थधो पियो सर्दी ॻाल्हाइण नथी ॾे थकिजी पिया जे तव्हांजो भाणे जो आहे औरत थी चवे सुल्तान महमूद गज़नवी खे अव्हांजो भाणे जो आहे असांजी इज्जतुनि सां थो खेॾे असांजे घर में तो दाखिल थे इज्जतुनि सां थो खेॾे अल्लाह ख़ातिर असांजी मदद कर असां जॾहिं हुनखे चयो आहे असांखे त चए थो गज़नवी जो भाणे जो या बादशाह जो भाणे असीं काॾे वञूं गज़नवी खां दाह निकिरी वई अम्मा तो वापसि वञ हाणे अचे मूंखे ॿुधाइजां राति तो अचे ॾींहुं हुजे हली वञ अची हली अच 3-4 ॾींहं गुज़रिया हिकिड़े दफ़े हो ज़ालिम आयो या अम्मा अधराज टेम ते घरां निकती गज़नवी जो दरवाज़ो पई वॼाए तो वॼाइण सां गज़नवी पाण आयो नौकर कोन आया यकदम तलवार खणी पाण आयो अम्मा चेसी हूं आयो आ चे हल पर तू जल्दी हल मां तुंहिंजे पुठियां तू जल्दी वञ अवल जे घर में ॾीओ बत्ती ॿरई त या विसाए छॾ ॾाढे न चइजां सुभाणे ॾीओ बत्ती ॿरे त उनखे विसाए छॾो ऐं अम्मा ॿिए नंबर में तू पाण वञी दरवाज़ो खोल जाओ हाले जॾहिं सुल्तान महमूद गज़नवी रहमतुल्लाह अलैह उन अम्मा जे दरवाज़े ते आयो अंदर ॾीओ पियो ॿरे अम्मा उन ॾीए खे विसायो बत्ती विसाई वई हर तो सुल्तान महमूद गज़नवी रहमतुल्लाह अलैह अंदर घर आयो कि काथे आ ज़ालिम जे अंदर आओ हर तो गज़नवी तलवार खड़ी करे बाण का जरे धको ही दसरी लही सो गरीबान का जले ठका जो धको ही गर्दन उड़ाए छड़ी बैठो चाहन ॾीओ बार पर अम्मा मुखे पानी प्यार मुखे पानी प्यार पानी पीतई चिहाने मां लाश ते नजर कंदिया जे मां लाश ते नजर कई त गज़नवी चो अल्हम्दुलिल्लाह माई जैसी गाल समझ में ना आई अवल आयो तो तव्हां ॾीओ छो विसरायो बे नंबर में अवां हिनखे धक्को हणी यकदम पानी छो पीतो ऐं 3 नंबर में तव्हां अल्हम्दुलिल्लाह छो चयो वड़े वा गज़नवी तुंहिंजी गुफ्तार ॾाढे न चइजां सुभान अल्लाह अम्मा ॾीओ इन जे करे विसाए जो तो चयो त तुंहिंजो भाणे जो आहे मता रत ते नज़र पइजी वञे हा मता मुझे खून ते नजर पे हा ऐ मुझे दिल मुझे ईमान के थोड़ो लोडो मिली वने हा त भाणे जो थई रियायत कर इन ला ॾीओ वसायम त ऐं रत जे रिश्तन ते बि नज़र न कया अल्लाह ख़ातिर इंसाफ़ कया चमा इन करे ॾीओ विसरायो छबला सीवा पानी छाजे करे पीतो शम्मा जे ॾींहं खां तो मूंखे दाह ॾिनी हुई अम्मा सुल्तान महमूद गज़नवी जो अल्लाह शाहिदा त मूं पानी न पीतो जेसी एड़े ज़ालिम जो सरो कलम न कंदुसि ऐं पानी जो ढुक गज़नवी न पींदुसि अब अल्हम्दुलिल्लाह छाजे करे चयो हज़रत गज़नवी रहमतुल्लाह अलैह तो जे अम्मा रब जो शुक्र रब जी तारीफ अल्लाह तो कया अम्मा मांगे चोंदो ऐं गज़नवी जो भाणे जो आ पर मुजी जी जले मुजो भाणे जो ही कोने कूड़ो हणंदो ऐं शुक्र इन ला तो कया अल्लाह गज़नवी खानदान जी हिफाज़त कया बुलंद आवाज़ जो सुभान अल्लाह क्या हुई जिंदगी अल्लाह वारन जी क्या हुई जिंदगी इमाम हसन बसरी रहमतुल्लाह अलैह वाइज बियो करे इंसानो रात डी रब जो दरवाजो वजायो रात डी अल्लाह जो दरवाजो वजायो जवाब जरूर मिलंदो
कुरारी माई अखिन खां नाबीन पई चे हसन केड़ो पे वाइज करे चे मां हसन बसरी तो चे रात्रि रब जो दरवाजो वजायो जवाब जरूर मिलंदो माई पान आई थी इमाम हसन बसरी वट हसन वाइज केड़ो पे करी अम्मा चवा तो रात्रि रब जो दरवाजो वजायो जवाब जरूर मिलंदो माई थी जे हसन दरब ओहो वजाए बुआ जेको बंद हो जे मौला जो दरवाजो तो खुलियल ही खुलियल हाल मां समझा दो तमी थक जी पिया भला जेके थका ना है भला वेझा वेझा अचो ॾिसां केड़ा केड़ा था वेझा अचो थोड़ा सोई अचो थोड़ा सोई अचो माशाल्लाह सर्दी पाए तमाजो ॾोह बि कोन्हे बस इते वेंदा वञो ऐं जेके उबास मुंहिंजो महिरबानी करे वात हथ जो देगड़े जहिड़ो वात फाड़ियो अथव बस इते वेंदा वञो माशाल्लाह इंशाल्लाह ही मोड़ जा साथी ना आहिनि तोड़ जा साथी बुलंद आवाज़ सां चयो सुभान अल्लाह तव्हांजी हूंदी त मुंहिंजी इंजन तपंदी हिननि लाउडनि खे मां फाड़ींदो सॼो डी रात खुदा जो कसम हलूं था रात डी वाइज जलसा सी ता का वधीक थकल हुयो बियो त सफर हेडो करबला जो करे आयो हेडी मंजिल करे अवां जी मोहब्बत में या न माकड़ो बेजारी जो दींदो या मिसाल ज़ाल मुर्स रोज हा पाण में विढ़ंदा ज़ाल मुर्स रोज पाण में विढ़न भला पंजी लाड़ी बोरी ते लहा रोज केमल ज़ाल विड़े केमल मुर्स मुर्स जे ज़ाल के तू त मर ज़ाल जे त तू मर होजे तू मर रोज जेड़ वठ वठवा गंड गंडा एकड़े दवे माई के पजी वियो दोरो माई दूड़ियो वनी गयो माई के दोरो पजियो माई दूड़ियो कयो त मुर्स माई के खयो कोन मथे त खणी चे मौला अज रंग जी विस अज वनी मुजी दुआ कबूल दी छुट्टी जिंद आंदई गोठ जे डॉक्टर खे गोठ जे डॉक्टर छा तो समझी चप में मच्छर पटे वने जन के कैंसर जो गोड़ो आ सजो ने थेला हाथ में डॉक्टर आयो जी वडे खबर माई खबर जी माई वनी रब के पहुंची माई जा पसा पूरा थिया माई के आयो गुस्ल माई न थी आयो माई के कफन तब माई न थी खयूं जनाजो माई जो खयूं जनाजो ताज़ी पई होजे बरसात आडो बीठल होजे गोडे जेतरो पानी हिनने चिबन वापडा वारन जो आयो चिबो थंभो तेके बगैर 13 साल थी विया चिबो हो हिनन वांगुर हेडा न्यारे मुड़े हमरा चो जनाजो हिता टपायो बिया बंद खां चो जनाजो टपायो तैन जो कलमा शहादत जड़ो जहादत बिया वजन कलमा शहादत हमरा एकड़े जो तो पांचो फासई थंबे में आई जो डनई सट डोली कल्टी माई जप जी कयो हेठ धिके ते माई गांव छजियो मां वटी फगा भजो आत्मा है अल्लाह को भूत जे मला मुर्स भगो तो माई रड़कई काडे इंगो प्या तांग पर एडे आवे तू कारे सर तुंजो खणी पोए मरंदस ओ मो मतो घर ताई पेटींदो वियो आहे ई त क़यामत में जरा थियना हेरी के थिया कुछ वक्त का पो सागी माई सच में मरी वई हिन आंदो डॉक्टर के डॉक्टर गाल सची कर सुबह का 23 सदा कहे तो माई जवाब न दी दे डॉक्टर जे बा माई मरी वई चिन हिन के मां तो सुञाणा हिन एड़ा मकर आगे बकया डॉक्टर जे बाबा माई मरी वई
आयो माई के गुस्ल माई न होती, आयो माई के कफन माई न होती, सागी डोली, सागियो जनाजो, सागियो चिबो थंब, अज्ञा जमल आया है जो कलमा शहादत हमरा छाक जो हथ कड़ी डोली मा चदा कलमे शहादत भले पढ़ो पर थंब का पासो, थंब का पासो सब जो सुभान जेके थक जी बिया डाडे जो सुभान थकल पके सब भाई आयो नाराज तक होंदा थियो न खौफे खुदा पाण में पैदा कियो, खौफे खुदा माल जो खौफ रखो, जेको कदम खणो संभाले खणो, हर कदम खालिस अल्लाह जी रजा खातिर हो डाडे ते जो सुभान अल्लाह तू रब जो थी तरस कुरान तो जे मुझा पैगंबर पुछा कनी तो मोमिन केड़ा जिन दे कुरान रहमत ऐं शिफा है, कुरान तो जे इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाह मोटी वञा वापस डाढे न जो सुभान अल्लाह अञा भी बुलंद आवाज़ अञा एक दफ़ो बुलंद आवाज़ तरे अल्लाह जो कुरान तो जे इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाह थोड़ो न हो बुजन के अन्या मथे करे छडियो हां इत्काफी करे नियत वेई डाडे जो सुभान कुरान दो इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाह वजिलत कुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना हाथों कड़ी जो सुभान अल्लाह अञा भी डाढ़ी जो सुभान अल्लाह अल्लाह फरमाए मुझा प्यारा पैगंबर दुनिया पूछा करे तो मोमिन केड़ा न सोना नबी अवल मोमिन जी निशानी थई मोमिन अल्लाह जो नालो बुधंदो आ रब जे नाले जो हया कंदो आ अल्लाह जे नाले जी इज्जत कंदो आ रब जे नाले बुधण सा मोमिन जो कल्ब थरकी विंदो आ बे नंबर में अल्लाह जो कुरान होजे जरे मोमिन अल्लाह जे कुरान जो आए तू बुधंदो आ त मोमिन जो ईमान वधई वेंदो आ छाजो आई तो बुधंदो आ चो डाडे डाडे जो मोमिन जने अल्लाह जे कुरान जो आए तू बुधंदो आ त मोमिन जो ईमान वधई वेंदो आ कुरान मां पढ़ा तो दुनिया बुधे पर जे आमना जो लाल कुरान मजीद मक्के में पढ़े अजा मदीने में पढ़े तो हुजूर जा गुलाम त बुधन पखी कतार करे मुस्तफा जे ज़बान मु कुरान बुधण ईंदा डाढे न जो सुभान अल्लाह हुजूर जड़ी असली कुरान पढ़े बुलंद आवाज़ न था जो असा जो नबी तो दिल परवान बुलंद आवाज़ एडे पोते कलंदर साईं जो मेलो लगो आशा हां आ भाई तो ये कतार है छड़न जी जान हेडनी आरे मुडे बुलंद आवाज़ जो सुभान कुरान तो जे मोमिन अल्लाह जे कुरान जो आए तू बुधंदो आ त अल्लाह जे कुरान जी तिलावत बुधण सां मोमिन जो ईमान वधी वेंदो आ ईमान वधंदो वेंदो ऐं सॼो कुरान नूर बकरा जूं आयतूं पढ़ा रहमान जूं आयतूं पढ़ा मुल्क जूं आयतूं पढ़ा यार को बिस्मिल्लाह वारी आयत पढ़ा रगो अल्लाह जे नाले बिस्मिल्लाह रहमान रहीम ते अमल होजे तभी घर जे मथा रहमत वसेव बरकत वसे लमाने सुबह हिकड़ो किताब उन में वाक़ियो लिखलो हिकड़ो अल्लाह जो कामिल वली वाइज वेठो करे तकरीर वेठो करे मां वाइज जी लाइन एड़ी वरती आ जेका मां हर के मानू के दिसां पियो हर के मानू जी सोच जज्बो हर के जी नजर आउं दिसां पियो आज उन अंदाज में वाइज कया थी सके तो कि मुजी गाल समझ में अचे के न बचे आऊं वस्तु ही केड़ो वठा जेका हर के सवलाई से गाल समझे अवां जो अंदाज रसी अवां जे अंदाज वाइज तो कया हां जेके थकजी पिया डाले जो सुभान अल्लाह
हेरा न्यारे मुंडे हिकड़ो वाइसी वेठो वाइस करे कलमे वारो हर कम अल्लाह जे नाले सां शुरू कयो पानी पियो मानी खाओ पढ़ो बिस्मिल्लाह इने में 3 कलाक लगी वेंदव हा ना घणो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम हर कम में बिस्मिल्लाह पढ़ो इन में बरकत उता गुजर थियो जी अवांजी ये घटिया मलक मौला जी आदलपुर शहर जी उता हिकड़ी काफरियानी नंढड़ी काफरियानी छोकरी पे गुजर करे काफर जी थी उन्हें बुद्धि वरतो हु वाइज वारो वेठो चवे त हर कम अल्लाह जे नाले सां शुरू कयो बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ो या बिस्मिल्लाह रहमान रहीम में केड़ी बरकत आ केड़ी रहमत आ मां भी वणो थी सबक पढ़ा ओ काफर जी थी अमल करे हाड़िया काफर जी थी जरे घर आई हाड़े जरे पंजे घर में पेरियों कदम पई रखे पढ़े पई बिस्मिल्लाह सुभान जो हाल तमा जो हाल आए बोड़ो आयो बोड़े के पुछना बोड़ो आयो बोड़े के पुछना केड़ा हाल चित मरा तो जे शुक्र जे भला डॉक्टर भलो थी जे इजराइल जे भलो डॉक्टर थी भला दवा केड़ी पियो खाई जे जहर के रात री खा लगंदी पई हाथ बुलंद आवाज जो सुभान अल्लाह जो नालो तो वठो पढ़ो बिस्मिल्लाह अल्लाह जो नालो जो मिठो बुलंद आवाज हर काफर जी न्याणी जने घर आई पानी पिए तो भी अल्लाह जो नालो पई उठे मानी खाए तो भी अल्लाह जो नालो घर जो कमकार करे तो भी अल्लाह जो नालो एक अम्मा जी नजर पजी हुई अम्मा पई सद करे अम्मा ओरे आ मोजला पानी भरे आ हाणे न्याणी आ जरे पानी जो था भरे आई आ अम्मा जने पानी पीण वारी आ अम्मा ते नजर कयो थी जे अम्मा ये पानी न पी पढ़े बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अम्मा अल्लाह जो नालो वठ तेरे अम्मा दीजे अम्मा पाण काफर बाबे के खबर पवंदी बाबो कावड़ कंदो अम्मा तू भी अल्लाह जो नालो न वठंदी करे जेती मुंहिंजी अम्मा अम्मा अल्लाह जो नालो बरकत वारो अल्लाह जो नालो वठंदी अम्मा मुझे कल्ब के सुकून मिलंदो अम्मा मुझा थकल ही ना मुझी जी जली अम्मा तो दी जवा एको तो अल्लाह जे नाले जो मिठाण त चखेरस अम्मा कावल कईया एको डी गुजरियो ॿियो डी गुजरियो हाणे उन न्याणी जो सुबह जो अबो घर में आयो हाणे घर वारी पंजे मुड़स के थी जाए हाणे हिन घर में मार जम जा तुझी न्याणी रहंदी तेरे घर वारो तुझे मुझी न्याणी केड़ो तुझो डोह कयो जे तुझी न्याणी मुसलमान थी हुई थी अल्लाह जो नालो पई वठे बिस्मिल्लाह रहमान रहीम थी पढ़े पानी खाए तो भी रब जो नालो पानी पिए तो भी रब जो नालो निंड करे तो भी रब जो नालो निंड में उठे तो भी अल्लाह जो नालो बिस्मिल्लाह रहमान रहीम थी पढ़े हाणे पंजे न्याणी के समझा हाणे घर वारो तो थे भला मुझी न्याणी के घरा कढा चाचन जे दरवाजे ते वने तभी रब जो नालो वठंदी नामन जे दरवाजे ते वने तभी रब जो नालो वठंदी मां पो न्याणी के समझाया थो हाणे बस मुझे टे मथे न्याणी के घुरायो
अम्मा जी मुझे बाबा जाने अम्मा पान काफर हो अम्मा इन मुल्क जे बादशाह जो मां वजीर आया हर वजीर जी थी अल्लाह जो नालो वठे अम्मा पान काफर हूं ऐ तो रब जो नालो वठे सजी बिरादर टो गंगदी बादशाह भी नंबर गो रब जो नालो न वठंदी करे आखिर मां पानी जो नाल वाए जेसी मुझे बाबा अबाज घरा कढंदे ए बाबा दरवाजे छरे बीच में पर मां तुझी न्याणी अल्लाह जो नालो कान शरीद से बुलंद आवाज़ जो सुभान अल्लाह अल्लाह जो नालो कान शरीद में अब मां तो के सजा थी अल्लाह जे नाले दे एकड़ो दवो बाबा तू तो नालो अल्लाह जो वठ हाने बाबे कावड़ गई हाने एकड़ो डी गुजरियो ॿियो डी गुजरियो हफ्तो महीनो गुजरियो हाने साल मुसबान में सलाह पिया करो घर वारो तो चए पंजे घर वारी के मां वट पाचा जी सोनी मुंडी पईया ये मुंडी सा पाचा मोर हंदो आ हाने सब माया मुंडी धी जे हवाले थो कया मुझी न्याणी या मुंडी घर जे कह जाए में रखंदी वा मुंडी मुके चोरी करे दिया या मुंडी मां दरिया में उछलाया सुबह जे टाइम ते न्याणी का मुंडी घोरा न्याणी इनकार करे छड़ी थी ए पाचा जे मुंडी जे चोरी जो टकोरे तलवार हणंदो मास प्याल लिखी वींदी के खबर न पवंदी अर्श वारो थो जे जो नालो पई वठे ओ बेकदरो कोने कदर वारो ओ बेवफा कोने वफा वारो माई निगहबान होयास माई मददगार होयास ओ मौला कुम तनीमल मौला तनीमल मददगार शाम में मत आए बाबू अम्मा पानी भरिया बिस्मिल्लाह पढ़ी अम्मा ये बादशाह जी मुंडी दिनी आ ये संभाले रख जा मां तोखे तो रखल अब अम्मा के दे मां तू हारा बेजे थरमा मुंडी पई वठे पड़े पई बिस्मिल्लाह नशेदी फास जान बाकी घर में रब जो नालो कोने पोन घर में झेड़ा न हुंदा परेशानियों बीमारियों न हुंदियूं त बचाऊं मुसलमान बियो हले कोल्हीअ जे पुठियां तावीज़ लिखी दे घर में बेबरकती ओ कोल्ही पानी घर सजो हले जागला तो जो घर में बेबरकती जाल मुर्स के एक भी जो मुंह कोंदो बने घर में को झेड़ो बीमारियों अधरात जो टाइम ते घर में उठंदो रात जो पाछू लोड संदो कोल्ही जो दवा जो मुर्गो फाथो कोल्ही ते सुबह जो हिया कजा घोटकी में पिड़ी लगंदी आचर ते उन्हें आचर वारी पिड़ी हता हेड़ी लठ वठी जा पाव कड़ो तेल बई शयूं पड़बियूं ओ तेल हण जी लठ के धरा जटे मते जिते पाछलोड़ जी जप को करा जा ही बहनी तेल ये लठ में कयो फिरे आई तो पाचुलो थे सट को जो कराई त पिस जे गोडन में अधरा जे हणी कुराड़े के रंगे छे मानहो जी गरो थया जे मना डायण को होई वडो को जालिम ही बना पापी अधरा जे टाइम ते पी के धको जे मु पी के थोड़ी मु जिनड़न के ते आयो धको पी जे त बाकी थे न जिनड़ा माओ थंदो नमाज़े तहजदला मुंजा पाछा आ जिनड़ा के थे ने छाजे करे मुसीबतूं छाजे करे परेशानियों तो तवा रब जे जिक्र के छड़े न हुआ तर अल्लाह जो कुरान तो जे वमन आरज अन जिक्री जो कुरान सच हुआ फइन लहू मईशतन ज़ल्का
मुझा प्यारा पैगंबर जेके दुनिया कानो जेके लखन करोड़न काल मुझे जिक्र के पुठ दीदा जिनके मुझो कुरान वणदो दीन जो गालियों न वणदियो जिक्र न वणदो ए सुना नबी मईशत नसल का तो मईशत तंग करे शरीदो मान मुसीबतन में मुब्तला बीमारन में मुब्तला परेशान में मुब्तला ए मुझा प्यारा पैगंबर पूछा करी तो छाजे करे तकलीफों आयो न सुना इन जे करे तकलीफ जो ज़ालिमन मुझे जिक्र के पुठ दुनिया ऐ कुरान तो चला जे जिक्र के पुठ ॾियण वारा वरी क़यामत जे ॾियारे वञण शुरू यौमल क़ियामत यौमा कुरान तो जे वरी ये क़यामत जे ॾियारे कब्रन मां अंधा थी उथंदा जेके रब जे जिक्र के पुठ ॾींदा न्याणी रब जो नालो वठी मुंडी वरती जिते रखी उते भी रब जो नालो वरती माओ नजर कई सजो ॾींहुं कमकार करे न्याणी निंड में सुम्ही रही रात जे टेम ते आयो बाबो घर वारी खे उथारी ॾे ख़बर मुंडी जे मुंडी फलाणे जाइ ते पई अचे खणी आ हाणे मां मुंडी खणी आई ए मुंडी खणी घर वारे के नहीं घरा निकतो रब दरिया के हुक्म कयो ओ दरिया बीरो वकरो बिही वयो छोलियूं बिही वयूं कुन बिही विया रब मच्छी के चयो ने मुंडी जी संदूक बणजी प इने मुंडी जी पेती बणजी प जे मतलब मुंडी उछलाई मच्छी झोंप रही उन मुंडी के झपे पंजे सीने में रखियो वह कुरा वही हलिया मच्छी वनी दरिया जो तर वरतो हे ज़ल्म आयो घर सुमी रहियो मच्छी अगते हली मारी हयो रछो मच्छी की फाथी मारी जी जार में मच्छी हिकड़ी जी आके मुजी वडिया केढ़न के दिया वनी वक्त जे बादशाह के तोहफो जा या सागी मच्छी उन्हीं बादशाह जे शहर में उन्हीं बादशाह वट खड़ी आई हर मारी थोड़े सीमा वाला मच्छी तोहफे में आंदिया बादशाह भी वरी बेन वजीरन के सद न कयो ने न्याणी वारे पी के सद करे थोजे अज मुजी मानी तुझे घर में तैयार थींदी बुलंद आवाज सत्यो फानोस पल कर हवा जिसकी हिफाजत करे लो शमा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे बुलंद आवाज सत्यो बाने नुह टूटी जा जोर लाता मुदई लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो मंजूर खुदा होता है ओई धिंदवा जे करब्बा के मंजूर हर सागे वजीर या मच्छी खड़ी घर आयो हेन भी पंजे साल के सडु न कयो पंजे न्याणी के जो सडु करे अम्मा ओरे आ ये बादशाह जी मच्छी तो तैयार करे दे हाणे न्याणी आ अबे जे थमा मच्छी पई वठे पढ़े पई बिस्मिल्लाह रहमानिर रहीम न सजो सुभान अल्लाह हाले मच्छी वठी दोरती खाने में आई हाले काटी खड़ी मच्छी जे पेट का पई दे पढ़े पई बिस्मिल्लाह रहमानिर रहीम हाले नजर करे सागी मुंडिया उन मच्छी जे पेट में रखिया उन जात नजर करे तो मुंडी हुई ना सजी गाल के सुनी हुई हर मुंडी उनी जात रखी मानी तैयार पई हर बाबो तो जे अमा मानी खड़िया न्याणी मानी पई खयो अचे ज़ाल के जी जल्दी कर दरवाजो दे तलवार तिखी करे आयो मुंडी घुरंदम इनकार बदी धमको हणंदम न हूंदी न रब जो नालो वठंदी हाणे धी के तो जे अम्मा जेका मुंडी दिन में या मुंडी त खड़िया वक्त जे हाकम सद घुराईया न्याणी थी जे बाबा इंतजार करे ज़ाल मुस में निहारे मुस ज़ाल में निहारे या मुंडी खड़ी बाबे के दीजे अब हाथ तोड़ते रे हाय पड़े पई बिस्मिल्लाह रहमानिर रहीम
अल्लाह जो नालो वठी या मुंडी पी जे हथ में पई रखे पी थड़कियो अम्मा थड़की हुई मानी हथन मुंह चढ़ाए हुई ओ मुझे मां अम्मा तोखे अल्लाह जो नालो थो ॾियां अम्मा ही कहिड़ो जादू आहे ही कहिड़ो सरार आहे हीअ त मुंडी मां दरिया जे हवाले करे आया चेती बाबा जादू कोने बिस्मिल्लाह रहमान रहीम अबा जादू कोने अल्लाह जो नालो थी जेको वॾी बरकत वारो थी वाइज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना मोमिन जे यारो अल्लाह जे कुरान जी तिलावत कई वेंदी आहे आयतूं पढ़ियूं वेंदियूं आहिनि ईमान वधंदो वेंदो आहे ऐं टे नंबर में कुरान हुजे सोना नबी मोमिन जी तौकल अल्लाह ते हूंदी आहे इहे निशानियूं मर्दनि ऐं औरतुनि मां जंहिंमें नज़र अचनि अवल नंबर में त लब जो नालो ॿुधी कलब डकी वञेनि ॿिए नंबर में आयतूं ॿुधनि ईमान वधी वञेनि टे नंबर में मोमिन माल ते तवक्कुल न कंदो आहे जान ते तवक्कुल न हूंदी आहे सरदारी ते न हूंदी आहे मोमिन जी तवक्कुल अल्लाह ते हूंदी आहे हर जंहिंमें टई निशानियूं हुजनि क़ुरान ते वञो नज़्ज़िलु मिनल क़ुरआन हुव शिफाउ रहमतुल लिल मुमिनीन ए मुंहिंजा प्यारा पैगंबर ही क़ुरान इन्हनि मोमिननि जे लाइ रहमत बि थी त क़ुरान शिफा बि थी ही रहमत उन्हनि लाइ थी क़ुरान शिफा उन्हनि लाइ क़ुरान शिफा आहे रहमत हां वाइज मुजारो एडा खुली विया आहिनि कई किताब जो किथां ॻाल्हाए हाणे जे तो खोलिया हिन खे त मथे ई मथा लिखियो पियो आहे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन रब जे सारा ते ॻाल्हाया और रहमान रहीम रहमान ते ॻाल्हाया या रहीम ते ॻाल्हाया मालिक यौमिद्दीन केरा है मालिक उन ॾींहं जो या क़यामत ते ॻाल्हाया याक नब्दो याक नस्तईन तुंहिंजी इबादत कयां थो तो खाई मदद घुरां थो या रब जे तो इबादत ते ॻाल्हाया इदिन सिरातल मुस्तकीम यानी सिरात मुस्तकीम वारी बाट ते ॻाल्हाया वरी जे हेॾां तो नज़र कयां त बकरा भई जे ज़ालिकल किताब ला रैब फीही ओ क़ुरान जेको शकन शोबन गलतन खां चयो न था अग्यां तो कुरान जे अल्लज़ीन युमिनून बिल गैब व युकीमून सलात व मिम्मा रज़क़नाहुम यनफिकून यानी टिनी शयुनि ते ॻाल्हाया या अल्लाह जे नमाज़ ते ॻाल्हाया